बुशरो फिरोज खान ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां ॻोठो गंबो कलोड़ो में नाफरमान पुट ज़ईफ़ पीउ माउ खे तशदुद करे घरां कढी छॾियो। पीरसन दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। ठारू शाह भरिसां ॻोठो गंबो कलोड़ो जे रहवासियुनि पीरसन फतेह खान ऐं संदसि घरवारी पंहिंजे बचनि सां गॾिजी पंहिंजे नाफरमान पुट हाफ़िज़ क़ुरान हाफ़िज़ अब्दुर्रहीम कलोड़ो जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त असांजो पुट जेको मिल्कियत जी लालच में असांखे तज़लील करे असांखे घरां कढी छॾियो आहे। असां दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुन चयो त असांजो पुट जेको असां ज़ाल मुड़ुस खे क़तल करण लाइ हथियार खणी लावारा ॾेई रहियो आहे, जॾहिं त असांखे हिन ज़ालिम मां ख़तरो आहे। कंहिं बि वक़्तु नाफरमान पुट असांखे क़तल करे सघे थो। हुन चयो त नाफरमान पुट असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए असांखे परेशान बि करे रहियो आहे। हुन आला अमलदारनि खां घुर कई त हुन जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। जी अदी छा मसलो आहे बाबा? बाबा असांजो पुट जेको ज़ालिम थियो आहे, ज़ुल्म असां सां करे चुकियो आहे। नालो छा आहे तव्हांजो? नालो अथसि अब्दुर्रहीम हाफ़िज़। हाफ़िज़ अब्दुर्रहीम। छा कयो आहे हुन? उन बसि ओचितो असांखे गाड़ियूं झेड़ो असांजे बेड़ लठियूं खयूं अथई, धक मुंहिंजूं न्याणियूं ॿाहिरि हलियूं वयूं, घिटनि मंझि हीअं फिरियूं आहिनि, हीअं भॼायूं अथई। वरी औरतुनि खे भॼायो अथई? हा, घिटनि मंझि भॼायो अथई, घिटनि मंझि भॼाए वरी उन माईअ इन अब्दुर्रहीम पंहिंजा साला घुराया, पंहिंजे पीउ खे ॻोठड़ी करे पोइ क़ुरान में न्याणी वटि बता रहूं, उते बचे तो असांखे गारियूं दर ते ॾेयूं थो वञे। अदी तव्हां ॿुधायो छा मसलो आहे? असांजे भाउ अब्दुर्रहीम जेका असांजे घर मां कढी छॾियो अथई, असांजा लटा फाड़े छॾिया अथई, असां सां विड़ियो आहे, असां सां ॾाढी हालत करे घर मां कढी छॾियो अथई। हींअर बि असां पंहिंजी पुफीअ